महिरबानियूं बादल नवाणी साहब टाइम ॾियण जे लाइ। ॼामशोरो सेवण रोड जे डबल थियण जे लाइ अवां समेत दोस्तनि हिकु भरपूर तहरीक हलाई हुई, जंहिं सबबि रोड जेको आहे सो डबल थियण ताईं पहुतो हो ऐं जंहिंजो कमु पिणु हलंदड़ आहे। पर रोड ते जेके हादसा आहिनि उहे न घटिया आहिनि। रुॻो हिन हिकु महीने जो जेकर हिसाबु लॻाईंदासीं त 18 ॼणा हिन जेको आहे सो खूनी रोड ते अजल जो शिकार थिया आहिनि। बादल साईं, अवां जेको आहे सो हुनखे छा था सम्झो त हुन में ज़िम्मेवार केरु आहे? सुहेल साईं, तव्हांजूं महिरबानियूं ऐं लख लाइक। ॾाढो सुठो प्रोग्राम तव्हां शुरू कयो आहे। हा सुहेल साईं, असल में ॻाल्हि इहा आहे त असां सेवन रोड तहरीक डबल जेकी शुरू कई उहा 2015 में इतफ़ाक़ी मुंहिंजो इहे हादसा त ॿुधंदा रहंदा हुआसीं, पर मुंहिंजो इतफ़ाक़ी हिकिड़े ॾींहुं एमरजेंसीअ में कंहिं दोस्त खे धकु लॻो, उते वियुसि मां। उते मूं जंहिं महिल ॾिठो इन सेवन रोड जा ज़ख़्मी ऐं कोई लाश खणी आया त उन्हनि में मासूम ॿार बि हुया, जंहिंजा जिस्म धड़क अलॻि अलॻि लॻा पिया, नंढड़ा मासूम गुलनि जहिड़ा ॿार आहे। पोइ मूं चयो यार, असां हिते रहूं था, एतिरा शऊर वारा माण्हू, ऐं हिन ते केरु आवाज़ु छो नथो उथारे। ऐं पोइ मां ॿिनि दोस्तनि सां गॾिजी इहा स्ट्रगल शुरू कई। उन में असां पंपलेट विराया, वञी सेवन टूल ते जेको पेटड़े वेठा उन उते टूल माण्हुनि उते टूल वटि वञी असां जेको सो पंपलेट विराया, माण्हुनि खे चयो त बाबा गाॾियूं आस्ते हलायो, रोड सिंगल आहे ऐं लाइटूं पंहिंजूं घटि रखो। कोचुनि वारनि खे चयो, वरी चाकिंगूं रोड ते कयूं। ऐं मां चयो आस्ते आस्ते दोस्त अची वेंदा, पर इतफ़ाक़ थियो ईअं जो उन्हनि मां हिकिड़ो दोस्त कंहिं सियासी पार्टीअ जो हुयो ऐं उन्हनि जी हुकूमत हुई। उन दोस्त 3-4 ॾींहंनि खां पोइ असांजी तहरीक जंहिं महिल शुरू थी त दोस्त जवाबु ॾेई छॾियो त यार मां नथो करे सघां, ऐं मूं ते वज़न पइजी वियो आहे। त मुंहिंजो हीउ जेको सो सियासी आहे ई कोन, ऐं हीअ असां हिकिड़ो इंसानियत जे नाते कमु था कयूं, हिन खे पाण खे कंटिन्यू रखणु घुरिजे। बहरहाल पोइ दोस्त छॾे वियो, ॿियो दोस्त बि छॾे वियो ऐं मायूसी बि थी, पर पोइ मां इन शइ खे छॾियो न, मां इन शइ खे कंटिन्यू कंदो आयुसि। पोइ दोस्तनि सां राब्ता शुरू कया। दोस्तनि खे मूं चयो त बाबा मां बिना सियासी हिकिड़ो अवामी शहरी हुजण जे नाते हिकिड़ो अवाम जो दर्दु रखंदड़ माण्हू आहियां, इंसानियत सां मुहबत कंदड़ आहियां। हीअ रोज़ु क़त्लेआम पिया थियनि, रोज़ु एक्सीडेंट पिया थियनि, रोज़ु 5 खां 8 माण्हू मरनि पिया, ऐं इन खे महिरबानी कयो मुंहिंजो साथ ॾियो। पोइ मूं जीअं ई शुरू कयो, इलाही दोस्त जेको त शामिलु थींदा विया, जंहिंमें साईं सागर इलाही बख़्श आलमाणी जो तमामु घणो साथ आहे। डॉक्टर हुसैन ऐं ज़ाहिद बबर अचे मूंसां मिलिया हुआ। त पोइ असां जंहिं महिल शुरू कई स्ट्रगल त काफ़ी दोस्त अची विया उन में, ऐं पोइ असांजी तहरीक हली। असांखां अॻु में वकार जोए वारा दोस्त सन में स्ट्रगल हलाईंदा हुआ मांझंदि में, पर छा हो जो हुते मीडिया न हूंदी त इन जे करे उनखे एतिरी कवरेज कान मिलंदी हुई। पोइ असां जीअं ई शुरू कयो, पोइ काफ़ी दोस्त असां सां अची विया, असां एतिजाज कया, बुख हड़तालूं कैंपूं हयूं। पोइ असां सां पंहिंजा जेके ज़ाती दोस्त आहे जाम शरीक थिया, उन्हनि महिनतूं कयूं, सियासी, समाजी, अदबी, शौकत मेमण वारा, अली गुल छछर वारा, इलाही काफ़ी सारा दोस्त, साफ़ी असांजा इलाही दोस्त, जंहिंमें फहद जावरी हुयो, पंहिंजो मुमताज़ जमाली हुयो, ज़ुहैब सोलंगी हुयो, त काफ़ी सारा दोस्त जेके ओॾी महिल उन एक्ट में, अली मुराद चांडियो हुयो, इमाम अली भलाई हुयो, रबनवाज़ अबड़ो हुयो, जेको असांजे ऑर्गेनाइज़ टीम जो साईं सागर आलमाणीअ जी तरफ़ां ॾिनो वियो असांखे। साईं सागर आलमाणीअ जी तमामु घणी असां सां गॾु महिनत हुई, पर अफ़सोस इहो बि हुयो जो असांजे उन दौर जे हुकूमत जा जेके हींअर बि आहे उन जा काफ़ी सारा दोस्त आहे, पर उहो शायदि उते हिननि जी हुकूमत हुजण जे करे या MP MNA जे डप खां उहो असां सां शामिलु न थींदा। ऐं सुहेल साईं, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त काफ़ी दोस्त इंजीनियर टाइप जा हूंदा, उहे असां ते तनक़ीद कंदा त कुझु कोन्ह थींदो, हीअ त वॾो प्रोसेस आहे, ईअं थींदो हूअं थींदो। पोइ थियो ईअं जो इन रोड जे नाले ते किन चंदा शुरू कया, किन छा कयो, माना कारोबार शुरू करे छॾियो। मां सिर्फ़ु हिकिड़ी शइ रखी त मूं चयो रोड डबल कयो। पोइ उन में असांजो दोस्त आहे पंहिंजो अलाह हयाती ॾींदुसि, पंहिंजो प्यारो दोस्त सईद मीरजत कोर्टुनि में वियो, केस कयईं, असां बि हुन सां वेंदा हुआसीं। सईद मीरजत जी तमामु घणी स्ट्रगल हुई, जेको हाई कोर्ट में वियो। पोइ उन जे थ्रू, असांजे एतिजाजुनि जे थ्रू ॿई जमल दॿा वधिया, कमु शुरू थी वियो, ऐं काफ़ी हद ताईं जेको सो पंहिंजी जेकी पुलिस आहे, जेकी मोटरवे, इन्हनि कंट्रोल कयो, ऐं काफ़ी हद ताईं ऐं डबल रोड शुरू थी वियो हुयो। पोइ असां हुननि दोस्तनि खे चयो त बाबा का बि शइ ईअं वेंदी न आहे, तव्हां हिमत ऐं सचाई सां महिनत कयो।
इन विच में साईं असांखे ट्रांसपोर्टरनि ॾाढियूं ऑफरूं ॾिनियूं, कुझु साफ़िन सां गॾिजी आया, कुझु पुलिस सां गॾिजी आया, तव्हां स्ट्रगल छॾियो, तव्हां हीअ कयो, तव्हांखे हीअ ॾींदासीं, असां चयो न असांखे इहा स्ट्रगल छॾिणी न आहे। ऐं अलाह जे शुक्र सां उहा कामयाबु थी वई। सभिनि दोस्तनि पोइ हिमथूं कयूं, पर शुरूआति करणी हूंदी आहे, कंहिं माण्हू खे पहल करणी हूंदी आहे। सो हींअर जेकी मां सम्झां पियो जेकी गफ़लत थी आहे, हिकिड़ो त माण्हुनि मक़ामी माण्हुनि जो मोटरवे वारनि सां सुलूक सुठो न आहे। ऐं हीअ जेकी 2-3 टर्न अहिड़ा आहिनि जिते कचे पके जी ख़बर नथी पए, उन में एक्सीडेंट घणा थिया आहिनि। हिन में घणी गफ़लत जेको सो मोटरवे पुलिस जी मां आहियां, उनखे बि ज़िम्मेवारु सम्झां थो। ऐं मां मोटरवे पुलिस खे ऐं हितां जे मक़ामी माण्हुनि खे, सियासी माण्हुनि खे, शऊर वारनि माण्हुनि खे, ख़ासि करे तव्हां साफ़ी दोस्तनि खे अपील थो कयां त सभु गॾिजी वरी इन शइ ते अमल कयूं। तव्हां हिकिड़े महीने जी फिगर था ॿुधायो त 18 माण्हू मरी विया आहिनि, पर 2015 जे 11 महीननि में 2000 माण्हू ज़ख़्मी थिया, 350 खां मथे अंग माण्हुनि फोतियुनि जो थी वियो, ऐं माज़ूर उन खां अलावा अलाए केतिरा हुया। सो अलाह कंदो इहो रोड हले पियो कमु, सुस्त रफ़्तारी थियो आहे, पर जल्दी थी वेंदो। पर हाणे ही फ़र्ज़ु मोटरवे पुलिस खे आहे त उहा इन एक्सीडेंट खे रोके। तव्हांजी ठीक महिरबानी है बादल नवानी साहब, अवां जामशोरो वाइस जे सिलसिलेवार प्रोग्राम सुवाल असांजो जवाब अवांजो में जामशोरो 7 रोड मुतलिक़ बादल नवानी जा वीचार ॿुधा। तमामु जल्द वरी हिकु नए सुवाल सां अवां अॻियां हाज़िर थींदासीं।